अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांखे पंहिंजे चैनल ते ख़ुश आमदीद चवां थो। मां तव्हांजो तमामु घणो थोराईंदो आहियां जो तव्हां मुंहिंजो साथ ॾेई रहिया आहियो। पाण सिंधी तारीख़ बातियूं जारी आहे। अॼु पाण पढ़ंदासीं हिकु अहम टॉपिक ऐं ख़ासि करे हिंदुनि जे लाइ आहे। तव्हां बि ॾिसी सघो था, पंहिंजो ॼाण वधाए सघो था। अॼु टॉपिक आहे केकेया जो राज रामायण जे ज़माने में। हिन जी ॻाल्हि आहे। ॾिसो, हिंदू तारीख़ में सभ खां अवल मुल्क जो पतो रामायण मां मिले थो। हिन ई मुल्क में दरिया वटक जे किनारे केकेया नाले हिकु हुकूमत हुई, जंहिं जो राजा अश्वापति याने घोड़नि वारो राजा सॾिबो हो। अश्वापति माने घोड़नि वारो राजा दशरथ जी नाज़ीन राणी, जंहिंजी ज़िद ऐं हसद खां रामचंद्र जी माहिर खे बनवास नसीब थियो। सा हिन ई राजा जी भेण हुई ऐं उन करे केके जे नाले सां मशहूरु आहे, जो केकेया जे मुल्क जी हुई। उन करे ईअं सम्झणु घुरिजे त उन्हनि ॾींहंनि सिंध जो राजा दशरथ जो सालो हो। तंहिंखां पोइ पांडुनि जे ज़माने में बि जे महाभारत जी लड़ाई जा कामयाब हीरा हुआ। हिन ई अश्वापति जो नालो आयो आहे। नगर जे इलाइक़े में हिकु ट्रामे जे तख़्ती निकती जा बतूर सिंध जी आहे। उन जी कुतबे मां मालूम थो थिए त महाराजा जनमे जियानी जो हस्तिनापुर जो राजा ऐं पांडुअ जी नस्ल मां हो। त अश्वापति राजा खे क़तल कयो हो। तख़्तीअ में इल्म नजूम जी मुताबिक़ जो ज़मानो ॿुधायो वियो आहे। उन जो हिसाबु लॻायो थो वञे त हीउ वाक़ियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण खां 2990 वरे अॻु जो आहे। उन मां साबित थिए थो त उन्हनि ॾींहंनि अश्वापति राजा यानी सिंध जो हाकिम एतिरो ज़बरदस्त हो जो हिन खे मग़लूब ऐं क़तल करणु पांडु घराणे जा राजा पंहिंजो फ़ख्रु सम्झंदा हुआ ऐं हिन फ़तहमंदी खे पंहिंजे लुक़बनि ऐं विस्वनि में दाख़िल कंदा हुआ। तमामु घणी महिरबानी दोस्तों तव्हांजो असांजे वीडियो ते अचण जे लाइ। बराए महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। तव्हांखे को बि सुवाल आहे त असांखां कमेंट सेक्शन में पुछी सघो था। अल्लाह हाफ़िज़। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा ऐं पाण इंशाअल्लाह जल्द मुलाक़ात कंदासीं हिकु नए वीडियो में।